अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां यहाँ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, PPMN नफ़ीसा शाह जिलानी तालुका कोडे जे मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो करे मुस्तक़ीन में ईद लाइ राशन ऐं कैश रक़म तक़सीम कई। रिपोर्टर सिकंदर अली राजपर मूजिबि PPMN नफ़ीसा शाह जिलानी तालुका कोडे जे मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो करे मुस्तक़ीन में ईद लाइ राशन ऐं कैश रक़म तक़सीम कई। उन मौक़े ते PPMN नफ़ीसा शाह जिलानी जो चवणु हो त महांगाई सबबि माण्हू सख़्तु परेशान आहिनि। महांगाई खे ॾिसंदे पंहिंजे तक जे मुस्तक़ीन में राशन तक़सीम कयूं पिया, जीअं मुतासिरीन सुठे नमूने सां ईद करे सघनि। हिन वधीक चयो त मुल्क जूं हालतूं ख़राब आहिनि, सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾिजी वेही मसइला हल करणा पवंदा। हिन चयो त पार्लियामेंट ऐं अदलिया खे अलॻि अलॻि इख़्तियार ॾिना विया आहिनि। इलेक्शन में सभिनी सूबनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। इलेक्शन हिकु ई वक़्तु थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी आइन ठाहिण वारी पार्टी आहे। आइन सां गॾु बीठल आहियूं। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।